मुख्तियार शीदी के बारे में जो पी जो नालो करीम बख्श शीदी हुयो दोस्तों। मुख्तियार शीदी दोस्तों खोड़ सारा वाक़या मुख्तियार शीदी जा मौजूद हैं। मुख्तियार शीदी एक गरीब ख़ानदान से ताल्लुक़ रखंदो हुयो। तव्हांखे ख़बर आहे मुख्तियार शीदी ज़िले रोड़ीअ जो रहाकू है दोस्तों। मुख्तियार शीदी उथंदे ही गुरबत के दौर में पंहिंजी अख खोली दोस्तों। मुख्तियार शीदी खोड़ सारियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। मुख्तियार शीदी जॾहिं छोला खपाइण वेंदो हुयो दोस्तों तॾहिं बि गीत गुनगुनाईंदो रहंदो हुयो। हुनखे एॾो शौक़ु हुयो जेको आहे सो मौसीक़ी में राग चवण जे लाइ एॾो शौक़ु हूंदो हुयो। जॾहिं मुख्तियार शीदी छोला खणी वेंदो खपाइण जे लाइ त गीत गुनगुनाईंदो नंढे हूंदे। उन खां पोइ छोला खपाइण खां पोइ वरी जॾहिं बस ते गाॾियुनि ते क्लिंटरी जॾहिं स्टार्ट कई त मुख्तियार शीदी जेको आहे सो जलाल चांडे जो हिकु वॾो फैन ऐं शौक़ीन हूंदो हुओ दोस्तों। जॾहिं मुख्तियार शीदी पंहिंजे गाॾीअ में क्लिंटरी कंदो हुयो त जलाल चांडे जो कैसेट ऐं जलाल चांडे जो गानो हलाए छॾींदो ऐं उहो ॿुधंदो रहंदो हुयो। कॾहिं कॾहिं त जलाल चांडे जा गीत पाण बि गुनगुनाईंदो रहंदो हुयो दोस्तों। खोड़ सारे शाइरनि जा जेको आहे सो गीत मुख्तियार शीदी पाण बि ॻाईंदो रहंदो हो। पोइ खोड़ सारा क्लिंडर जेको आहे सो हिनखे चवंदा हुआ त तूं चरियो थी वियो हुई, पंहिंजे ॾिठे गुनगुनाईंदो रहंदो हुई। खोड़ सारा पैसेंजर जेके वेंदा गाॾियुनि में उहे बि मुख्तियार शीदीअ ते ठठोलू कंदा हुआ। लेकिन दोस्तों शौक़ु हिकु वॾी शइ आहे। जॾहिं तव्हांखे कंहिं बि शइ जो शौक़ु थी वेंदो आहे पोइ उहा शइ तव्हांजी कामयाबी थी वेंदी आहे दोस्तों। उन शइ खे तव्हां खां करण खां केर ई नथो रोके सघे। त मुख्तियार शीदीअ खे बि शौक़ु हुयो मुख्तियार शीदीअ खे ख़्वाबु हुयो दोस्तों हिकिड़ो गुलूकार सिंध जो फ़नकार थियण जो। पोइ मुख्तियार शीदीअ फ़नकार भी थी दसियो, गुलूकार भी थी दसियो दोस्तों। सिंध जो एक बेहतरीन आवाज़ बेहतरीन फ़नकार थी दसियो दोस्तों। मुख्तियार शीदीअ जा हिन वक्त तव्हां जेके भी एल्बम ॿुधंदव एॾा दर्दनाक आवाज़ हुनजो एतिरा बेहतरीन फ़नकार हुयो मुख्तियार शीदी। उन जा कैसेटूं रिलीज़ थियूं हथो हथ खपी वेंदियूं हुयूं माण्हू उन्हनि जा कैसेट ॿुधणु अॼु ताईं बि पसंदि कंदा हुया। वरी जो जॾहिं नुहा खानीअ जी तरफ़ मुख्तियार शीदीअ कदम रखियो त नुहा खानीअ में भी अहिड़ो कम कई दोस्तों जो नुहा खानीअ में भी बिल्कुल कामयाब वियो मुख्तियार शीदी। मुख्तियार शीदीअ जो आवाज़ दर्दनाक हुयो। नुहा खानीअ में भी जेके असांजा मौलाई हज़रात उहे शौक़ सां नुहा खानी ॿुधणु पसंदि कंदा आहिनि मुख्तियार शीदीअ जी ज़बानी। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं